सुन्नी उलमा काउंसिल पारां 12 मुहर्रम उल हराम ते निकिरंदड़ रूट वारे मामले जे हवाले सां जामे मस्जिद मदीना में मौलाना साहिबजादा इफ्तिखार अहमद अब्बासी ऐं मौलाना अब्दुल हलीम मेंगल जी अॻवानी में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें ऑल सुन्नी इतिहाद जे अॻवाननि ऐं मुख़्तलिफ़ मदरसनि ऐं मस्जिदुनि जे मौलवियुनि समेत इलाइक़े जे मोज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई, जंहिंमें मौलाना समी गुल मेंगल गुज़िरियल मीटिंगुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त इजलास में शिरकत कंदड़ ज़िम्मेवार माण्हुनि पंहिंजा मौक़िफ़ पेश कया। जंहिं बाद सभिनी अॻवाननि जी मुतफ़िक़ा राय सां मौलाना इफ्तिखार अहमद अब्बासी इजलास जो फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त बांदी शहर जो अमन अमान असांखे अज़ीज़ आहे, पर मस्जिदुनि ऐं मदरसनि जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा अहले सुन्नत जे ईमान जो हिसो आहे। अहले सुन्नत जी मस्जिदुनि, मदरसनि ऐं दीनी मरकज़नि जो तहफ़ुज़ हर क़ीमत ते कयो वेंदो। हुननि मक़ामी इंतिज़ामिया ऐं ज़िले इंतिज़ामिया खे दरख़्वास्त कई आहे त ॿिनि ॾींहनि अंदरि मातमी जुलूस जे रूट बाबति साफ़ फ़ैसिलो ॿुधायो वञे ऐं अहले सुन्नत जे उलमाए कराम खे एतमाद में वरितो वञे। बाक़ी गुज़िरियल साल वांगुरु इंतिज़ामिया पारां जल्दबाज़ी में ज़बरदस्ती अहले सुन्नत मथां मढ़ियल फ़ैसिलो हरगिज़ क़बूल न कबो।